सूबाई वज़ीर मंसूर वसाण चयो आहे त इमरान ख़ान खे आणींदड़ हाणे ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदा। माण्हू आहिस्ते आहिस्ते इमरान ख़ान खां परे थींदा वेंदा। हू कॾहिं बि इमरान ख़ान सां मिलण न ईंदा ऐं रस्तो अलॻि कंदा। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि सिंध हाई कोर्ट ॿाहिरां सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल्हि कंदे ज़राअत जे सलाहकार मंसूर वसाण चयो त संदसि मथां जुलाई 2022 में आमदनी खां वधीक असासनि जो केस थियो हो ऐं 3 भेरा केस बंदि करण जो चयो वियो, जंहिं ते 3 सालनि खां को बि फ़ैसिलो न थियो। अदालत नेब खे बि चयो त फ़ैसिलो करे रिपोर्ट पेश करे। ॿी सूरत में चेयरमैन नेब या DG नेब 2 सेप्टेम्बर ते ॿुधणी ते अचनि। हुन चयो त जॾहिं नेब केस बंदि करण जो चयो आहे त बंदि छो न कयो पियो वञे। मुल्क जूं हालतूं बहितरी तरफ़ नथियूं वञनि। मंसूर वसाण वधीक चयो त जॾहिं टियों मरहलो ईंदो त इमरान ख़ान जा वेझा साथी खेसि ख़ुदा हाफ़िज़ चवंदा। इमरान ख़ान जा वेझा साथी हाणे ॿियनि पार्टियुनि में वेंदा। इतला अची रहिया आहिनि त इमरान ख़ान जा वेझा साथी असांजी पार्टी में अची रहिया आहिनि।